आला आलम जो धणी अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवने उन्हनि खे हाय कुलनि मथे की न राह रुञ राह पुछनि वाह वाह कुलनि मथे की न राह रुञ राह पुछनि हाय हाय बेटा साईं अञा बि असांखे वरी सम्झाईंदो हुजे त सदायती सब का बुख न बासे का सदायती सब का बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी सदड़नि खे प्रोग्राम रामू राजा जे तरफां भी अवां सभिनी खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो खुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जिया मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो असांजूं अदियूं हुजनि असांजूं भेनरूं हुजनि असांजा भाइर हुजनि चाचा हुजनि मामा हुजनि ऐं नंढड़ा बालकड़ा हुजनि उहे बि असांखे ॾिसंदा हुजनि अवां सभिनीनि खे रामो ऐं राधा जे तरफ़ां भलीकार हुजे कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं ऐं उन सां गॾोगॾु जेको अॼु आचर जो ॾींहुं हुजे बालकनि खे उस्ताद साहिबान खे मोकल हुजे त कल्ह उस्तादनि जे अज़मत जो ॾींहुं हुजे त शागिर्द जेके हुजनि उन्हनि कल्ह उस्तादनि पंहिंजनि खे सॼी सिंध में जेको हुजे शागिर्दनि पंहिंजे उस्ताद खे सुर्ख सलाम कयो हुजे भेटा ॾिनी हुजे तोड़े जो जेको उस्ताद हुजनि उन्हनि बि अहद वफ़ा कयो हुजे त हाणे असां जेका तालीम हुजे सिंध जी तालीम हुजे उनखे असां अॻियां भरो कंदा हुजूं सिंध जी तालीम ते जेको हर ॿियो माण्हू चए त असांजी तालीम पुठिते पियल हुजे उन लाइ वचन कयो हुजे त असां पंहिंजे शागिर्दनि खे उहा तालीम ॾींदा हुजूं जेको उन्हनि खे सुभाणे कंहिं मक़ाम ते पुॼाईंदी हुजे सुभाणे उहे पंहिंजो बहितर कमु करे सघंदा हुजनि तालीम में पंहिंजो नालो रोशन कंदा हुजनि गॾोगॾु जेको हुनर में कंप्यूटर जी सिखिया हुजे जेका हुजे दुनिया में कुलो कुले सां मिलाए हलंदा हुजनि हाणे त चवंदा हुजनि IT जो दौरु हुजे जेके कंप्यूटर जा माहिर हुजनि दुनिया सां घरां वेही राब्तो जेके ॻंढींदा हुजनि त चवंदा उन्हनि बि वचन कयो हुजे त असां पंहिंजी सिंध खे असां पंहिंजे मुल्क खे एतिरो रोशन एतिरो शागिर्द में इल्मु ॾींदा हुजूं जो दुनिया में कुलो कुले सां मिलाए बीहंदा हुजनि पंहिंजो नालो बि हुजे असांजो नालो रोशन थींदो हुजे असांजो मुल्क जो नालो रोशन थींदो हुजे असां भले पंहिंजे मुल्क में वेठा हुजूं पर कंप्यूटर सां अहिड़ो हलाऊं जो ईअं लॻे असां सॼो मुल्क घुमूं सो कल्ह जेको हुजे उस्तादनि ऐं शागिर्दनि गॾिजी इहो जेको ॾियारो मल्हायो हुजे उस्तादनि पंहिंजे शागिर्दनि खे इहो अहसासु ॾियारियो हुजे त बाबा उस्ताद जी अज़मत छा हुजे उस्ताद छा हुजे उस्ताद जो किरदारु छा हुजणु खपे उन सां गॾोगॾु उहो शागिर्द खे जेको हुजे केतिरी सिखिया माणे सुभाणे उस्ताद थियणो हुजे त उनखे कहिड़ो किरदारु अदा करणु खपंदो हुजे ऐं उन सां गॾोगॾु इल्मु कीअं पढ़णु खपंदो हुजे पर उस्ताद साहिबान खे इहा बि गुज़ारिश करां सुबुह जो निमाणी त शागिर्द बि वेठा हुजनि जेके स्कूल न वेंदा हुजनि असांजा एतिरा शागिर्द ॿाहिरि वेठा हुजनि जेतिरा स्कूल में हुजनि त उन्हनि शागिर्दनि खे बि उन्हनि जे वालदेन खे बि उस्ताद साहिबान जो हुजे इहो वड़ हुजे त उन्हनि खे बि उन स्कूल में वठी वञी उन्हनि खे बि तालीम ॾियारींदा हुजो त अव्हां जो मान मथां थी पवंदो हुजे बाक़ी इल्म खां सवाइ त जेको हुजे ईअं सम्झंदा हुजो त उहो माण्हू कंहिं कम जो ई न हुजे इल्म इंसान जी टी अख हुजे इल्म जो जेवर जंहिं वटि हुजे उनखे कंहिं बि सोन जी जेवर जी चांदीअ जी ज़रूरत न हुजे कपिड़े लटे जी न जेवर हुजे इल्म जी ताक़त उहा हुजे अव्हां वटि गाॾी न हुजे कपिड़ो न हुजे बंगलो न हुजे पर अव्हां वटि इल्मु ऐं कंप्यूटर जी सिखिया हुजे त अव्हां जहिड़ो को ताक़तवर जहीन को हुजे ई न इहे सभु फ़ख्र महसूस करो अव्हां त हाणे असां जेको हुजे इन्हनि वॾनि खां बि असां वॾा हुजूं पर इन जे करे इल्मु हुनर इहो सभु जेको हुजे अव्हां खे सिखणु लाज़मी हुजे पर असांजी अञा उहा कार हुजे असां चओ अञा स्कूल ॿार छॾींदा हुजूं न छॾींदा हुजूं हाणे वालदेन जी हुजे
पोइ हाणे जेके वालदेन जेके महिनत मज़दूरी कनि जेके हार पो कनि पोइ उन्हनि जा रामण वांगुरु मथे के हथ हुजनि मथे के हथ छो ॾींदा हुजूं उन वक़्त सिर्फ़ु पंहिंजे औलाद खे तालीम न ॾियारी हुजे बुख बि कटी हुजे सॼो ॾींहुं कमाओ बि हुजे अब उहो कमु जेको अव्हां करो उहो बीड़ी में जाया करे छॾियो चाहनि में फुजूल ख़र्चनि कोई हुकमार त जेको हुजे पंहिंजे कम जो न हुजे अव्हां हुजो असां हुजूं ॾह वासी हुजनि केर बि हुजे पर इहो कमाइण कम जो न हुजे जॾहिं अव्हां जे बालकड़े खे उहा तरबियत न मिलंदी हुजे तालीम न हुजे हुनर न हुजे उनखे को उहो जेको हुजे माणपो न हुजे पोइ असांजी हक़ ई कमाई ईअं सम्झो रद्द हुजे पर उन बालक खे उन शागिर्द खे बि इहो हुअणु खपंदो हुजे त तालीम पढ़ाईंदा हुजो त गॾ में गॾु तालीम सां गॾु हुनर सां गॾु अनामी न रहंदा हुजो पंहिंजे वालदेन जो हथु वंडराईंदा हुजो पोइ छो न अव्हां माल चारींदा हुजो गाह कंदा हुजो बकरियूं चारींदा हुजो मज़दूरी कंदा हुजो उन में एब न भाईंदा हुजो तालीम जो जेवर अलॻि हुजे महिनत अलॻि हुजे महिनत सां पंहिंजे पेट गुज़र थींदो हुजे तालीम सां तव्हां सुभाणे किथे तरक़ी माणे इहो त नसे पते त असांजी अधु सिंध रखो जेको हुजे अधनि खे भेनरुनि खे भाइरनि खे ॾिसंदा हुजो वात भरियो पोइ हुजे समझे कुछ भी कोन हुजे दुहे वारो नसो पोइ ॿियो नसो टियों नसो कई नसा हुजे सोनसे पते खां कंदा हुजो पासो पंहिंजी जिंदगीअ खे सुहिणो ऐं ख़ूबसूरत तरीक़े सां गुज़ारींदा हुजो जिंदगी अव्हांजी हुजे कीअं गुज़ारींदा हुजो उनखे सुहिणे नमूने गुज़ारींदा हुजो उन सां गॾोगॾु प्रोग्राम जो शुरूआत थी चुकी हुजे सो बालकनि सां कचहरी अञा ज़रूरु करूं बालक बि हाणे उथिया न घर जा भाती बि के हाणे उथिया हुजनि के हीअं वेठा ॾिसंदा हुजनि सो बालक जे रेवड़ियुनि जी ऐं नकुलनि जी थेलड़ी खणी रखी हुजे अव्हां जे लाइ कल्ह अव्हां जेको हुजे उस्ताद साहिबनि सां गॾु सुर्ख उस्तादनि जी अज़मत खे सलाम कयो हुजे उन सां गॾोगॾु इन करे इन ख़ुशीअ में सो कल्ह उस्ताद साहिबान मशरूब हुजनि न त तव्हां सां गॾु उन्हनि खे बि रेवड़ियूं नकुल खाराईंदो हुजां हा रेवड़ियूं नकुल बालकड़नि खां पुछंदो त हुजे तव्हां कॾहिं ॾिठा हुजनि मां उस्तादनि खे बि ख़ुशीअ में उन्हनि जो ॾींहुं हुजे उहे रेवड़ियूं नकुल खाराईंदो वठी ईंदो हुजे काहे पकी मिठाई वठी ईंदो हुजे उन मां जरो जरो सभिनी खे ॾींदो हुजे माण्हू जो रूह बि ख़ुशि थींदो हुजे हाणे नकुल पोइ रेवड़ियूं पोइ पतासा ऐं निबात वाड़े वाह रामण दुनिया चंड ते पहुती जे तूं नकुलनि में फाथल हुजी मां भला नकुल तो ही पहुता हुजां ॿार त अञा स्कूल तो ही न पहुता हुजनि इहो तूं ॾिसंदी पर उन सां गॾोगॾु वरी इहो मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे सब्सक्राइब करो बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो लाइक कंदा हुजो उनखे शेयर कंदा हुजो उन में जेको बि रंग हुजे सुबह मेहरान हुजे शबे मेहरान हुजे लाॾा हुजनि लोक हुजनि गीत हुजनि राम राधा हुजे या जेको बि रंग हुजे अव्हांजी रूह चवे असां इहो अॼु रंग ॾिसूं इहो मिस थी वियो हुजे उहो अव्हां जेको हुजे मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते ॾिसी सघंदा हुजो उन सां गॾोगॾु वरी जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं थोरा खिल भोग ॻाल्हि को टोटको जरो को गीत इहो बि ॾिसणु चाहींदा हुजो त वरी पेज हुजे मेहरान टीवी इंटरटेनमेंट उन साॻे प्रोग्राम जा नंढड़ा नंढड़ा हिसाब उते पिया फेसबुक ते उते ॾिसंदा उनखे बि लाइक बि करो शेयर बि करे छॾींदा वरी जेको हुजे असां सां ॻाल्हाइण चाहींदा हुजो त टीवी ते असांजो नंबर हलंदो हुजे उन ते कॉल कंदा हुजो रामो राधा असां मुखादब हुजनि असां कचारूं कनि हर छंछर आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं बेपैर बिठा हुजूं अव्हां जे लाइ पर इन सां गॾोगॾु वरी फेसबुक ते बि हींअर मेहरान टीवी फेसबुक ते बि सवां सिधा अव्हां सां गॾु हुजूं त केतिरा ई दोस्त उते ॾिसी वरी लेक बि कंदा हुजनि लिखंदा बि जुमिलो उन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी लख थोरा तव्हां ॾिसंदा बि हुजो शेयर बि कंदा हुजो सो जुड़िया हुजो साल सो हाणे प्रोग्राम जी शुरूआत में वाई ॾांहुं अव्हांखे वठी हलंदा हुजूं उन खां पोइ मोटी अचूं त अॼु दुनियादारीअ लाइ गंढ ॿधी आयो हुजनि अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जी जो वञी थींदा हुजनि ख़ैर
सो अॼु जे फ़क़ीर हुजे मंगणार फ़क़ीर हुजे चवंदो हुजां था वॼ फ़क़ीर वॼ, पर अॼु फ़क़ीर उहो न हुजे, अॼु रामण फ़क़ीर वॼंदो, वॼ रामण अॼु वॼ, माना इहो हुजे। सो इन सां गॾु वाईअ जे तरफ़ हलंदा हुजूं त वाग धणी तुंहिंजे वस आउं पाण वहीणी ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। ओ जोगी थी मां मुरलूं वॼाया, ओ गोलिया पंहिंजी राधुल। अरे निभागा हिकिड़ो मिंट बीहंदो हुजे, मां पंहिंजो वात ई न चोरियो हुजे त यकदमि तूं ॻाल्हाईंदो हुजे। हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। छा हुजे कहिड़ी हिनरी उट खुट लॻाई हुजे। ओ जोगी थी मां मुरलियूं वॼाया, छा कंदो हुजे क तूं पंहिंजो होॾां सिस्टम खे तूं पंहिंजो सिस्टम हलाईंदी हुजे, मूंखे त कमु करण घर जो तूं कमु कंदो हुजे, हिकिड़ो कमु कंदो हुजे त ॾह फिटाईंदो हुजे, वॾा कम हुजनि हिन जा। ओ जोगी थी मां मुरलूं वॼाया, ओ गोलियां पंहिंजी राधुल हुजे, राधुल खे ॻोल्हींदो हुजे, हाणे जोगी थींदो हुजे। गोलियां पंहिंजी अंधड़ीअ खे, वरी छा ॻाल्हाईंदो ओ हुजे, गोलियां पंहिंजी जॾड़ीअ खे कंदो हुजे, पाण त ॾिसे। हलो हलो अबा केरु कड़े शहर खां बा? साईं जो नालो छा हुजे? चाल हुजे साईं, ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार हुजनि, दुआ दुआ लॻी पई हुजे, अवां ठीकु हुजो। वाह वाह साईं, बोल। हा हा वाह वाह, ॿुधाईंदो जरूर ॿुधाए, वॾी महिरबानी, लख वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवां जा, मोहबत हुजनि अवां जूं। अल्फो अंब बे बला बे बकरी पे पलो बे भोलो ते तारो टे ठूंठ टे टिंडण से सवाब। हाँ हलो साफ पढ़ी वियो हुजी। हलो वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भा? अदार बाब छा हाल हुजे? ख़ुशि हुजी, चङो भलो, तबियतूं बहार हुजनि। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा एहसान, रामा फकीर तो खुश आ, फकीर खुश आ, फकीरानी खुश हुजे। हुजे। अदा तव्हां कीअं हुजो? तव्हां ठीक हुजो? घर वारा सब ठीक हुजनि? तमाम बेहतरीन, अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो प्रोग्राम जबरदस्त हले पियो। वाह वाह आबाद रखे। वाह वाह, वॾी महिरबानी। मोहबत हुजनि अदा, तॾहिं तव्हांखे प्रोग्राम सुहिणो लॻंदो हुजे। असांखे चैनल बि भलो लॻे, सुहिणो लॻे, होस्ट बि सुहिणा लॻनि, प्रोग्राम बि सुहिणो लॻे। वादीअ महराण जो अकस हुजे, महराण टीवी, ऐं उन जा वरी जेका ॾिसंदड़ हुजे अवां जहिड़ा मोहबती हुजनि, पोइ फकीर वञ थींदा हुजनि सत खेर। अबा बादशाह ठीकु हुजे? हाँ बिल्कुल बादशाह ठीक हुजे। नज़र ताईं गायब आहे किथे रात पिया कनि या को मना या को ख़बर पियो लिखे, पर मुंहिंजी नज़रनि खां ख़बर आहे हिकिड़ो ॾींहुं मिलंदो त नाचर जो न बस ज़रूरी आहे। इहे खेॾंदा न त इहे वधंदा, खेॾंदा हुजनि त वधंदा हुजनि, पंहिंजे मिटीअ में बि खेॾंदा हुजनि त उनखे मिटीअ सां मोहबत थींदी हुजे, न धरतीअ सां। हा न वाकई मशरूफ़ हुजनि बालकड़ा, एॾा किताबनि जा थेला खणी वेंदा हुजनि। सो मां त चवां बा शाबाश ॾींदो हुजनि ऐं रेवड़ियूं ऐं नकुल ॾींदो हुजनि, रोज़ानो ॿ टे टे खाईंदा हुजो। वॾी महिरबानी, सलाम पंहिंजे लाइ तव्हांखे, मौला पाक तव्हांखे ख़ुशि रखे। दुआन में यादि।
जवान वॾी महिरबानी हुजे, लख थोरा वॾी हुजनि। महिरबानी हुजे दा, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। इहो सुई त खणी ईंदी, थोरो हिनखे टाकड़ो त हणंदी हुजे दादा। टक टक हणंदी हुजे, सॼो रुॻो असुल हीअं ढिघो पियो हुजे, हितां टको हुतां टको, रुॻो सॼो ॾींहुं सुई खणी टको हणंदी हुजे, ढिघो पियो हुजे। टाको हिनखे चयो हुजे त को बटण सही न अरे पियो। कहिड़ो बटण हितां टुटल हुजे, सभु सवला ई सवला लॻा पिया हुजनि। माना सुबुह सां निभाग चढ़ियल हुजे न, ॿार वांगी माना सबक ॿुधाइण खां, जीअं ॿार चए त सफ़ा खुतो जा। माना जेको हुजे सीड़प हुजे। हलो, वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां दा? छा हाल हुजे अदा? ठीकु हुजो, चङा भला, तबियतूं बहार हुजनि। लॻो पियो हुजे अदा, तव्हां कीअं हुजो, तव्हां ठीकु हुजो, घर भाती ठीकु हुजनि? अबा वक़्तु कीअं गुज़रंदो हुजे? बसि हाणे इहो सवाल घरां वेही पुॼण, घर जी कंदा हुजो, घर जो सिस्टम हलाइण हुजे, हिन जे करे पाण छा कंदा हुजो? दुकान रेजकी दुकान हुजे, हा, पोइ इहो रेवड़ियूं ऐं नकुल तो वटि हुजनि अदा? माना रेवड़ियूं नकुल ख़तम, हाणे छा? बर्फी ऐं रसगुल्लो, इहो त यार कीअं आयो? मां वरी रेवड़ियूं ऐं नकुल, चॉकलेट, पोइ खट मिठड़ा, पोइ टॉफियूं, पोइ वॾा हिते कम हुजनि। वदा वदा ओ भला थेलीअ में नंढड़ा जेके गोल बिस्कुट मिलनि उहे हुजनि? उहे बि हुजनि, ॿिटा बिस्कुट हुजनि? ॿिटा? हा, पोइ इहो तुंहिंजो दुकान त यार, इहो त छोकिरो मोकिलींदो हुजे, हिनखे त ॾींदो, पर छोकिरो हुजे त मोकिलींदो हुजां, मां पाण ई छोकिरो हुजां, ईंदो हुजां वठण तोखां। बसि कहिड़ी अदा? हा, ममता खे उथारींदा हुजो निंड मां, वॾी महिरबानी। ज़रूर ॿुधाईंदा हुजो अदा। हाणे को कुर्ब हुजनि अव्हां जा, मोहबतूं हुजनि अव्हां जूं, राम राधा खे ॾिसंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो, इहे अव्हां सभिनी जा कुर्ब हुजनि। ऐं मिठा बिस्कुट, काज़ी अहमद एतिरा बिस्कुट, मां काज़ी अहमद मां बिस्कुट वठी मोटींदो थींदो हुजे। हाणे किरायो भरे वरी काज़ी अहमद वञे, इन खां पोइ हितां बिस्कुट न वठंदो हुजे, 1000 किरायो लॻे, 1000 किरायो लॻे। हलो हलो, वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां? ख़ैर ख़ैर अदा, ख़ुशां चाक, चङो भलो, तबियतूं बहार हुजनि? हा, मालिक जा करम हुजनि। तव्हां ठीकु हुजो? कीअं लॻंदा हुजनि रंग महिराण टीवीअ जा प्रोग्राम जा? पोइ ज़ाहिर आहे सिंध असांजी सूंहं हुजे त उनजो मिड़े अकस त हर घर में नज़र अचणु खपंदो हुजे न। न न, भलो भलो, थोरी विंदुर बि हुअणु खपंदी हुजे। बिल्कुलु बिल्कुलु, वॾी महिरबानी आहे तव्हांजी। असांखे गानो ॿुधायो आहे हिनजो फनकार अख्तर सिन्हा, गाने पे दाना, इहो गानो ॿुधो आहे। अॼु ज़रूर ज़रूर ॿुधाईंदो हुजे, ज़रूर। साल जितो जो ख़ुशि हुजो, सलामत हुजो, ओ जॾहिं मां वठी ईंदो। हलो हलो, अबा केरु? तव्हां कीअं हुजो, ठीकु हुजो, घर भाती ठीकु हुजनि? सभु कुझु लॻा पिया आहिनि, तुंहिंजो भेण छो ॾिसनि पिया, वॾो मज़ो लॻो पियो आहे, होटल वारा ॾिसनि पिया, घर वारा ॾिसनि पिया। वाह वाह, वॼ फ़क़ीर वॼंदो हुजे, वॼ फ़क़ीर वॼ फ़क़ीर वॼ। बस तोवारी तार रात हलांगे निकल हो जाए। सच्ची वही हुजे, मेहरबानी हुजे तव्हांजी अदा जो, तव्हां असांखे फोन कॉल कयो, सार संभाल लहो असांजी।
हाणे वरी छा? हलो हलो बाबा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबल साईं केर हुजे शनाखती कार्ड वारो नालड़ो ॿुधाईंदो हुजे। बाबा मियादाद मंगी करंदी बाबा। मियादाद मंगी करुंडी वारो आहे उस्ताद खुशू जी चङो भलो। बाबा दौं खेर खुशो ता खेर लॻो पियो अॼु ॾाढो लॻ खुशा। खैर लॻो पियो हुजे तव्हां ॾे सभु खैर हुजे तव्हां ठीकु हुजो कीअं लॻे रामुरादा? अॼु खेर दौं खुरब तव्हांजा दी। अबा कीअं हुजे मौसम कीअं हुजे भाॼाई कीअं हुजे तव्हां कीअं हुजो नंढड़ी कीअं हुजे? नंढड़ी भी ठीकु आहे भाॼाई बि तव्हांजी ठीकु आहे उहा बि पई आहे कट ते। हो अवां पंहिंजो ॿुधाईंदा हुजो कीअं हुजे अॼु दिलि जी मौसम? दौं दौं खुरब हाणे कुझु मौसम सही थी आहे राति बि थधि हुई सुठी। बसि पोइ मौसम सही थी हुजे त अवां बि ठीकु थी त रोह बि सही थींदो हुजे। अल्लाह साईं कंदो तव्हांजो। पोइ हाणे तव्हांजी तबियत में हाणे केतिरी बहितरी हुजे तव्हांजे में? अबा वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी। अञा हिनूं वञा नंढड़ी खे बि सलाम ॾींदा हुजो भाॼाई खे बि सलाम ॾींदा हुजो सभिनीनि खे सलाम। अञा हिनूं वञा त पोयां अची वेंदी हुजे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो हुजे वञी छा कंदो हुजे? हाणे हिते जेको अचे पहिरियां फोन कॉल हुजे। हलो हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? रामो जयपुर से ॻाल्हायां ख़बर ई कान भाई गाने ई फरमाइश कई ते असांजी ज़रूर ॿुधो महिमान असां गॾु वेठा आहिनि दाने दाना ॿुधंदासीं। यार इहा ॻाल्हि थी वई हुजे त बसि ॻाल्हि थी पुॼाणी त ॿियो भाउ हाणे को इहो ॿुधायो असांखे चओ त तव्हां दोस्तनि ज़रूर कंदा हुजो ज़रूर जेके कंदा हुजो। जेके वेठा हुजनि सभिनी खे राम राधा जे तरफ़ां खोड़ सारा सलाम ॾींदा हुजो। हाणे माण्हू चवंदा छा वञी कंदो हुजे घड़ी घड़ी भॻो भॻो बीठो हुजे भॻो भॻो बीठो हुजे। तुंहिंजी ॻाल्हि तोखे कॾहिं सम्झ में अची वञे न मूंखे सम्झ में त ईंदी हुजे तोखे न ईंदी हुजे। हाणे बिटा बिस्कुट वठण कासीअ में त वञी माण्हू कोई अचे पुछिया त बिस्कुट किथां वरिता हुजनि अब काजीअ बंदि मां दुकान तां वठी आयो हुजां। बस अकुल जी खोट हुजे इहा खोट अकुल जो। तूं खाईंदो हुजे इन में कहिड़ी ॻाल्हि हुजे? न हितां किरायो भाड़ो भरी वरी वञी बिस्कुटनि जे लाइ इन खां निभागा 50 जा बिस्कुट वठी हिते ई खाईंदो हुजे। हुन चयो बिस्कुट सुठा हुजनि ताज़ा हुजनि इन जे विंदो हुजे केरु रोके तोखे सुठा ऐं ताज़ा हुजनि इन जे करे वञ हल होकार पध के पेतीअ खे खोलींदी हुजे कढी ॾींदी हुजे भाड़ो त वेंदो हुजां। हले मुड़ुस वटि भाड़ो लभंदो न हुजे हलियो हुजे कासीअ मद मां पंहिंजा पैसा घुरंदो हुजां केड़ा तुंहिंजा पैसा हुजनि वटि मुलाज़िम बीठल हुजां। पई हुजे। हलो हलो जी जी हलो था अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? जी मां जैकाबाद को फज़ल अहमद रेखानी ॻाल्हायां थो त। अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि। दुआ अदा तव्हां ख़ुशि आहियो ठीकु ठाक तबियत ठीकु आहे तव्हांजी? सभु ख़ैर मूंखे लॻो पियो हुजे ॾाढी ख़ुशी थी हुजे अवां यादि कयो हुजे मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे तव्हां ठीकु हुजो सभु ठीकु हुजनि। दुआ अदा अल्लाह जा एहसान तव्हां ख़ैरियत आहे तव्हांजी? सभु ख़ैर हुजे कीअं अॼु भाउ खे यादि कयो हुजे एॾे वक़्त खां पोइ? जी मां ज़िंदगी में तव्हां प्रोग्राम में पहिरीं मरतबा राब्तो कयो आहे मेहरान टीवी ते। हाणे मां पंहिंजो ॾिसां थो इहो चैनल तव्हांजो प्रोग्राम मूंखे तमामु सुठो लॻो अदा। साईं हाणे अवां पाण सुठा हुजो त पोइ असां बि मिड़े इतफ़ाक़ सां सुठा थी विया हुजूं। न साईं माशाअल्लाह तव्हांजी त सुठो प्रोग्राम हले थो सॼी दुनिया ॾिसे थी तव्हांखे। बिल्कुलु ॾिसंदे रेसाणी साहिबु छा कंदो हुजे पाण? मां इलेक्ट्रिशियन आहियां। वाह 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 पोइ इहो अॼु एॾे वक़्त में सालनि खां अॼु वञी फ़क़ीर ते नज़र पई हुजे। दरअसल छा टाइम कोन मिलंदो आहे न न पोइ अॼु मिली वियो हुजे टाइम इहे असांजा भाग। महिरबानी साईं महिरबानी। जो हाल हुजे घर चांहि तयारु थियण वारी हाज़िर हुजूं चांहि पीअंदा हुजो चवंदा हुजो नेरनि कराईंदा हुजूं हाज़िर हुजूं। महिरबानी साईं चांहि जो टाइम आहे साईं? जी अदा चांहि जो टाइम बि आहे माध्यम चांहि बि पीऊं था असां। तव्हां पीअंदा हुजो मूं सलाह करणु मुंहिंजो कमु हुजे वरी बिस्कुट वठणु वेंदो हुजां बिस्कुट खाधा हुजनि? जी 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 बिस्कुट खाधा आहिनि। बसि ठीकु हुजे पोइ वॾी महिरबानी हुजे रेसाणी साहिबु सभिनी खे सलाम वॾी महिरबानी। हाणे हल बिस्कुट वठी ईंदो हुजे पेशड़ा कढी ॾींदी हुजे त
वरी पेसारा धुल कढी ॾींदी हुजे नुक़सान वरी मूंखे बस इहा ग़लती थिए तोखे चयो हुजे तूं घर जी वॾी हुजी चाबी तो वटि हुजे हाणे त मां हिन ठिकर मां फासी हुजां पैसा जेके हुजनि तुंहिंजा हुजनि पोइ ॿियो वरी कंहिंजा भले वण मां किरिया हुजनि सभु मोर हुजी असुल हाणे मोहबत जेको हुजे विच ते हुजे हा सही हुजे अंधी हुजी जा अखियूं फिरी वयूं हुजनि पाण खे त हाणे सभु को हलो वालेकुम सलाम मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां दा बावलपुर खां दा नालड़ो पंहिंजो नूर मोहम्मद दादा बावलपुर वारा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला हुजो कीअं हा सभु खे लॻो पियो हुजे कीअं मौसम हुजे कीअं प्रोग्राम लॻंदो हुजे भलो भलो पाण बि भला हुजो बावलपुर कीअं हुजे जी करा ढेर सारा ओ जलाल चांडे दा कलाम सुनावा जलाल चांडे दा मैं आख्या जी के सहरा सुना दियो जलाल जलाल दा जरूर सुनासू बस ठीक है बस हाणे पोइ इन खां चङो आहे त बिस्कुट वठी माण्हू मोटे दिमाग़ सही हुजी घर जो ख्याल रखंदी हुजी तूं जल्दी पैसा कढी ॾींदी हुजी पर एस कलाम हलाईंदो जा पैसा कढी हुन हर मां ॿ दफ़ा फोन कई महिमान आया हुजनि वरी ईअं न चवंदो हुजे वरी मयार ॾींदो हुजे महिमान आया हुजे त मुंहिंजो मिजमाननि में बि वरी जेको हुजे रामण ॿुधी न रामण असांजो मान न रखियो हुजे सो इन जे करे हा असां जो भरम रखण वारा सो मान सो भला इहो हलंदा हुजूं अख्तर चनाल खे चवंदा हुजूं त थोरो अॼु मूं चयो त मंगणार फ़कीर चवां वॼ पर अॼु अख्तर चनाल खे चवंदा हुजूं त वॼ अख्तर चनाल हो दानप दाना हाय हाय दानप दाना दानप दाना उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं तूं हाणे दिलि ते पथर ॿधो हलंदी हुजी दिमाग़ में प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो खुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हेलो अस्सलाम वालेकुम यार रामू भाई वालेकुम सलाम वाले मदद केर हुजे भा मुंहिंजो कर साईं अल्हम्दुलिल्लाह दरमा जमात फकीर कराची में जो बनायो चाल हुजे अदा ठीक हुजो चङा भला कराची जे कड़े इलाइक़े गांव जो साईं कमी सा कोट मां वाह 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 कीअं हुजे इहो ॻोठ ठीक हुजे साईं ॻोठ तमामु ज़बरदस्त आहे अॼु तव्हां जे करे असां कंपनी मां छुटी बि कई आहे ईअं कीअं हुजी पंहिंजी सॼी ॾियारी जाया छो कंदो हुजी साईं तव्हां जे करे ॾियारी जाया करणी पवंदी न तव्हां काफ़ी टाइम थियो कचहरी कोन थियो मां भाउ सां राब्तो न यार ईअं न कंदो हुजे पहिरियां मज़दूरी माण्हू कंदो हुजे पोइ राति जो ॿीहर प्रोग्राम हले यूट्यूब ते ॾिसी वठंदो हुजी रोज़ी त कंदो हुजे न माण्हू इहे मोहबतूं अवां जूं लिखण जणियूं हुजनि सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु हा नंढड़ीअ खे ॾींदा हुजो बचड़ा सां गॾु वेठा हलो बाबा नालो छा हुजे हलो
कायनात कायनात बाबा ठीक हुजो चङियूं भलियूं हुजो सभु ठीक हुजनि घर वारा रामो रामो जा ॿार निड़ांदड़ सभु तव्हांखे यानी पसंदि न था प्रोग्राम खे बाबा पोइ नंढड़ी स्कूल वेंदी हुजे असांजी हा त नंढड़ी स्कूल वेंदी हुजे छुटी आहे स्कूल जी यार पोइ हुयो इनखे मुंहिंजी तरफ़ां इहो ख़र्ची त ॾेई छॾींदो हुजे न त मूंखां न त ॿुध हितां अचे मूंखां हितां न त मूंखां ख़र्ची वठी वेंदो हुजे हा वॾी नंढी न चाचो हुजे बाक़ी छाला चाचो हलो मुंहिंजी भाइटी ख़ैर हुजे तव्हां ठीक हुजो अमी ठीक हुजे मां बि ख़ुशि हुजां बसि इहे ॿार ख़ुशि भाॼाई बि ख़ुशि हुजे जा उहा असांखे ॾिसी भाॼाई वरी कावड़ में अची हुजे सभु ख़ुशि हुजनि पूरो कुटुंब ख़ुशि हुजे जेके बि असांखे ॾिसंदा हुजनि उन्हनि सभिनी खे खोड़ सलाम ॾींदा हुजो अबा हिन नंढड़ियुनि बचड़ियुनि खे मुंहिंजो प्यार ॾींदो हुजे मुंहिंजे तरफ़ां हिननि खे शइ वठी ॾींदो हुजे हा न वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी मोहबतूं अवाजूं जो सॼी फैमिली वेही असांखे ॾिसो ऐं वरी फोन कॉल ते कचहरी करो इहे अवांजा कुर्ब हा कुर्ब असलो तूं असलो वॾो हिते जंट जोटियो वेठी हुजी हाणे उहे वेठा हुजनि त चाची असांजी वॾी महिनत कंदी हुजे असलो हिनखे शाबाश ॾींदा हुजे तूं बि न सिंध चवंदा आहिनि तूं बि रेवड़ी नकुल में ख़ुशि तूं हुजे ईअं ॿियो न त हाणे जेको हुजे कंजूस हुजे वक़्तु थियो हुजे हिकिड़ो वॻो न वठी ॾिनो हुजे तोर बेकाट ख़तम न थींदे वॻो 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 चई चई वॻा ॾिस त हिक खां हिकु हलो हिकु त हुजनि अबा केरु कड़े शहर खां नालो पंहिंजो ॿुधाईंदा अबा नालो ॿुधाईंदा हुजे वरी छा कहिड़े शहर खां सखर खां अदड़ी ठीक हुजो सभु ठीक हुजो हा सखर जी मौसम कीअं हुजे सुठी हुजे सखर जो घंटा घर ॾिठो हुजे हल पोइ असीं अचूं त असांखे इहो घुमाईंदी त हुजे अदड़ी इहो घंटा घर सखर वारो हलो जी वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा तूं बि यकदम जेको हुजे साईंदा हुजूं घुमाईंदी न्याणी खे चयो हुजे असीं मां घणी वठी चयो हुजे हाणे त कंध में पवियल आहे छा हा कंध में असल बस असां हिननि जूं 20-25 मानियूं खाई वेंदा हुजूं हलो मूंखे घुमाईंदो हुजे वालेकुम सलाम भाइटा हा छा हाल हुजे ठीक हुजे घर वारा सभु ठीक हुजनि बसि माना अॼुकल्ह तुंहिंजो फसल भलो थियो हुजे तुंहिंजी हुजे अॼुकल्ह चोटी बसि पोइ इन करे माना फसल भलो थियो हुजे त तुंहिंजो आवाज़ बि मटिजी वियो हुजे बाक़ी जॾहिं फसल में मसलो हुजे मां अकेलो अचां चाचा खे न वठी ईंदो हुजां जी करां फसल भला थिया हुजनि तोखे गानो भलो ॿुधाए अघ बि भला मिलंदा हुजनि यार को फसल भलो थियो हुजे ठीक हुजे वॾी महिरबानी हुजे वॾी छो चवंदी हुजे भला चाची खे न वठी ईंदो हुजे चाची फॾो कंदी हुजे कयो मोहन सां फॾो कयो हुजे पोइ हाणे भला हो चवे भला मूं चयो हुजे छा मां तो वरी चवंदो हुजे न बाबा मां
पंहिंजी जनानी का सवाल नहीं तो हो जा ईअं चवंदो पोइ हुजां बाक़ी पोइ तूं ईअं चवंदी तूं हुजे वरी जेको हुजे यकदमि हा त थींदो हुजां ओ बस छूटणी रखो धी तोखे बि ॻाल्हाइण लाइ न अचे तो मूंखे ॻाल्हाइण ॾांहुं नहीं तो हुजे हाणे तूं मूंखे ॻाल्हाइण सेखारींदो हुजे तोखे ॻाल्हाइण ॾांहुं नहीं तो हुजे असांखे ॻाल्हाइण ॾांहुं कोन्हे ते हिते किताब लिखे तूं पुछंदी हुजी मूंखां त छा राम ॿुधंदी हुजां ओ पुछंदी ॿुधंदी को हाणे तूं हा तो वारो दिमाग़ बि हिन जो ठकाणे हुजे। ॻाल्हाइण अहिड़ो हुजे किताब लिखे असुल हलो हेलो अस्सलाम वालेकुम 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 सलाम सलाम। हुजे अदा कहिड़ो कहिड़े शहर खां था मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां वाह वाह अदा छा हाल हुजे प्रीतम आबाद वारा ठीकु हुजो चङा भला हुजो सब खैर आहे दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह ठीक आहियूं वाह वाह ईअं हमेशह ठीकु हुजो कीअं वक़्तु गुज़रे कीअं मौसम हुजे कीअं रंग हुजनि हा रंग बि तव्हांजा भला आहिनि मौसम बि सही आहे वक़्तु बि सुठो थो अलाह जी महिरबानी गुज़रे वाह वाह पोइ इहे सभु ॻाल्हियूं भलियूं थी वियूं हुजनि ॿियो हा ऐं अॼु तव्हांजी ख़ासि करे ड्रेस जेका जोगिन वारी मूंखे ॾाढी पसंदि आई ऐं जेको आहे ॾाढो सुठो लॻो बसि पोइ हे असां पंहिंजा इहे जेके वेस हुजनि उहे पाईंदव हुजां ऐं वरी जोगिन सां त भिटाई सां ईअं सफ़र कयो हुजे त पोइ जोगिन जा इहे रंग बसि मूंखे बि सुठा लॻंदा हुजनि हा ऐं तूं बि सुठो थो लॻी हिन ड्रेस में बसि इहे कुर्ब यार पोइ हिन मां फोटू कढाईंदो हुजां एॾो असुलु ठहंदो हुजां त ॿियो हा सही आहे ज़बरदस्त अॼु को रिहाण शुरू वारी ॿुधी हुजे चपर हई हुजे सदा हाणे इहो वॻो न लहंदो हुजे हा इहो कल्ह चईसि भले नओं वॻो जेको कढी ॾे इहो आहे नओं वॻो जेको पातो अथव हा त इहो पर हिन जॾहिं अञा इस्त्री न कयो हुजेसि न त अञा ई रंग कढंदो हुजे जो माना ईअं सफ़ा तोखे लेटूं लॻंदी हुजनि हिन मां लेटूं लॻनि रोशनी हलो हेलो जी जी मूं चयो हिनखे अञा इस्त्री न कयो हुजे न त ही इस्त्री थींजे अञा ईअं चमके हा बल्बनि जीअं ही वॻो मुंहिंजो हा बसि सही आहे इहो इस्त्री न हुजे त बि सही आहे जोगिन वारो वेस ईअं बि सही आहे फ़क़ीरनि खे कहिड़ो भला फ़क़ीर जे वेस खे चती लॻी त छा जे इस्त्री न थियो हुजे त छा बसि फ़क़ीर पंहिंजे ख़्याल में मस्तु हुजे बसि हा अलाए तो पंहिंजी मर्ज़ी सां पातो आहे अलाए बीरा सां तोखे पारायो आहे न न पंहिंजे मस्तीअ सां हीअ त जॾहिं चवंदी हुजे त बसि ईअं कपिड़ा जेके हुजनि त धोतल न हुजनि त बसि रामू ईअं ई हुजे कूड़ ॻाल्हाए हे वॾो कूड़ो हुजे अदा इहो हा कूड़ो हुजे हा हा कूड़ो मूंखे त वॻो ई कोन वठी ॾे हो कंजूस हुजे हा वॾो मां वरी मां ॾिसो न रोज़ नवां वॻा पाईंदो हुजां हर कलाक में ॿियो वॻो मटींदो हुजां हा जेको आहे वॾो रामू तव्हांजो ख़्यालु करे थो तव्हांखे कपिड़ा वठी ॾे थो ॿी शिकायत न ॾिस कर ख़्यालु रखंदो हिनखे क़दुरु कोन न हुजे कोन कूड़ ॻाल्हाईंदो हुजे बसि क़दुरु अदा हिनखे छॾ बाबा हिन सां मूंखे जिंदगी गुज़ारी हुजे हिनखे तार ई न लॻंदी हुजे हा न तार तार ई न निकितल हुजे लॻंदी हुजे हिनखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी हुजे अदा इहो सभिनी सां इहा ई हालत आहे केतिरा बि कपिड़ा वठी ॾे मम्मी में कोन था वो असुल ॻाल्हि इहा हुजे त जेतिरो वठि एतिरो न सुखरे छा वठी ॾिनो हुजे न वॻो अदा मूंखे जेको हुजे 7 साल थिया हुजनि वॻो न वठी ॾे कसम खणा अदा अदा तूं हिनखे किसे खे न पुॼ कसम खणा हुजे हा अदा इहो ॿियो अर्ज़ु आहे जी जी जलाल चंद खे को कलाम ॿुधायो को पुराणो तव्हांजी लाइब्रेरी में आहे अलाए कोन्हे सही लाइब्रेरी असांजी भरी पई हुजे हिननि कलाम रागियुनि सां हा बसि जेको तव्हांखे कोन्हे हिन जलाल चंद जो सुठो को कलाम ॿुधायो त दिलि ख़ुशि थी वञे हाज़िर 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 अदा हाज़िर कुर्ब बिल्कुलु आवाज़ सही। मोहब्बतूं आवाज़ूं बिल्कुलु सही चवंदो हुजे अदा बिल्कुलु सही हाणे इहो छा हाणे इहो छा ईअं थोरो ज़हन जी डिज़ाइन ठाहींदो हुजां डिज़ाइन हा माना ज़हन जी डिज़ाइन ज़हन में डिज़ाइन ठाहींदो हुजां त हा, मां इहा हिन में डिज़ाइन वरी ठहंदी हुजे। हींअर अॻियां ॾींहं अहिड़ा अचनि मूं चयो हिते लॻायां वरी हिन में गुल पोइ टिकूं लॻायां वरी माण्हू चवनि त भई हिननि कुर्सियुनि में वरी रावण कहिड़ा रंग भरिया हुजनि हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम वालेकुम। सलाम नमस्कार हुजे अदा हैदर खुश हुजो चाकू हुजो अल्हम्दुलिल्लाह दीदी कुझु जो ॿियो मुंहिंजी ख़ैर हुजे न ख़ैर लॻो पियो हुजे भई बिरादरी बि ठीकु हुजे
बिरादरी ख़ुशि हुजे चूंड में लॻी पई हुजे चूंडो कंदा हुआ जो सभु बिरादरी मां उन्हनि खे पाणी भरे ॾींदो हुजां बस तो सवलो कमु ॻोल्हियो हुजे चूंडो न कंदो हुजे ॿाहिरि को पाणी भरे ॾेई ईंदो हुजे ईअं न मां हुनखे उन लॻंदी हुजे गरम थींदो हुजे न पाणी जी ज़रूरत हुजे न थोरो फिर सफ़र ते अॼुकल्ह कोन निकिरी छा दा न अॼुकल्ह इंशाअल्लाह अल्लाह ख़ैर करे हिन खमीस ते लाहौत जारी आहे हा मिलंदा हुजो वण अल्लाह न खीसे में पवे कुढी त पोइ वरी फ़कीर खे ईअं रमतो ॾिसंदी हाणे जो चवे त फुटियूं लॻियूं हुजनि खमीस ते कमीदा हिसाब खटाईंदा हुजनि उतां पोइ ॿ रुपया खणी पोइ इंशाअल्लाह खमीस ते हितां निकिरी वेंदासीं लाहौत वाह 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 सभिनी खे सलाम ॾींदो हुजे वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम मोहबतूं हुजनि आवाजूं सो इन सां इनखे चूंडे मां कुझु जरो मिले त पोइ कंदो हुजे हा हरू भरू जेको हुजे चकरियूं काॾे खाई हुजे या अॼुकल्ह हिन ॾोकर हुजनि छा हुजे ईअं पुछो हाल पुछो हुजे मांसि हले हाणे 8 ॾींहं जा पापा कढी भला हाणे हे खाई थो हुजे तूं ही खाईंदी हुजी हरूबर मां पंहिंजो कमु करां तूं त तबसरो करीं तूं वॾी तबसरे निगार तूं वॾ न्यूज़ ते जीअं ख़बरुनि में तबसरो कंदा तबसरो आंगूठो हुजे खपंदो हुजे थींदो हुजे बस जा मुंहिंजे कम जी शयूं हुजनि तूं जो हिते भला करो मुंहुं लिकाए रखो हुजे बसि जो ॾिसंदी हुजी बसि सिंधीअ में चवंदा हुजनि मायूं चवंदी हुजनि ॾहनि वांगी हीअं ॾिसंदी हुजे त रामण छा कुझु खटे पोइ सिधी दूर पखी त न अचनि हिनखे मिड़े वरी चवंदो हुजां ॾोकड़ ॾींदो हुजां हाली आसरे में हुजे पखी हा इहे ॾेई वरी पोइ न मां सो हाणे वरी हलंदा हुजूं त जलाल चांडे जो कलाम ॿुधंदा हुजूं त ओ नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में बाहि वयो वां जिगर में सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं हुजनि उहे बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा तूं देगड़ी चाढ़ींदी हुजी चांहि काढ़ींदी मां काठियूं खणी ईंदो हुजां तूं जल्दी कंदी हुजी नाले अलख जे बेड़ो तार मुंह जो ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंह जो ईंदे चवनी आओ वींदे चवनी वेह ईंदे चवनी आओ वींदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचजे उन्हनि जे हाय हाय हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं ज़िंदगीअ जो जेको वहिंवार हुजे हुन में ईअं रहंदा हुजो त ज़िंदगीअ जे वहिंवार मां ई माण्हू पंहिंजो नालो पंहिंजी किरत मां पंहिंजो नालो कमाईंदो हुजे पंहिंजे फसल मां ई पंहिंजो नाणो कमाईंदो हुजे पंहिंजी महिनत मां ई पंहिंजो घर ॿार हलाईंदो हुजे ऐं उन महिनत जा फ़ाइदा इहे पवंदा हुजनि त अव्हांजो औलाद पढ़ी पवंदो हुजे अव्हांजो पंहिंजो जेको अझो हुजे झुगो हुजे उहो बहितर थींदो हुजे अव्हांजी पंहिंजो जेको कुंटुब हुजे उहो बहितर थींदो हुजे इहो सभु कुझु महिनत जो कमाल हुजे ऐं जेके मुस्तक़िल मिज़ाजी सां माण्हू महिनत कंदा हुजनि न उहे कंहिं न कंहिं मंज़िल ते ज़रूरु पुॼंदा हुजनि बाक़ी जेके माण्हू कुझु न कुझु करण जे चकर में कमल हीअं हलियो वेंदो हुजे कमल हीअं हलियो वेंदो हुजे माण्हू वरी कमल हीअं हलियो वेंदो हुजे न पोइ हुनखे जेको हुजे इहो छा
मुंह चो जरे माण्हू घटि माना नक भॻो हुजे जरे हेॾे त कहिड़ो मर्ज़ लॻो हुजे इहो कहिड़ो भला इहो वरी हेॾा नहीं तो हुजे हीअं बि वञी सघंदो हुजे हरो भरो जेको हुजे तूं असां सां जेको हुजे न इहो जेको हुजे विछड़ंदो हुजे तूं प्लास्टिक जी गुडड़ी हुजी जो हाणे हीअ भाॼी पवंदी हुजे खड़को कंदी हाणे तूं भॼी प्लास्टिक न पवंदो हुजे पर ईज़ाउ त ईंदो हुजे न हाणे हिनखे ईज़ा वेंदा हुजनि न हाणे हिनखे हाणे ईज़ा सीमट जी हुजां सीमट जी हाणे हिनखे ईज़ा वेंदा हुजनि हाणे हीअ असल बसि राधुल तुंहिंजी माई तार निकितल हुजे तार निकितल हुजे चङो हुजे तुंहिंजी गंढियल हुजे न हलो खबरूं कंदो हुजे हलो हेलो सलामकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां भा बाबा हाजी मोहम्मद जियालो चांजो तालको वावा दखर न्याल तुने खां ॻाल्हायां बा अवा छा हाल हुजे अॼु ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि खैर तो अलहमदुलिल्लाह तू क्या कुंजी अल्लाह लो तुझे प्रोग्राम करके पसंद दिलो पर है बेरी तो खाइंदे बेरी तो खेली आंदिया अबा मां तो का तो बोनी तो खेली आंदिया बोनी तो खाइंदे असां पोणी ॾा मुंहिंजे पसंदि जा हुजनि इहो त 20-30 ॾींदो हुजी हां तेरी सजी बचा तो सजी हे ठहराया हुजनि दुकान था वता हुजनि अल्लाह दुकान वाला मकान वाला में मूं सम्झो 5 तिरनि मां ठहराया हुजनि हां तेरो पुत्रन जा कोन था के तिर न पोखिया हुजनि छा लन्ना सारे सारी सिंधिया सारी हो बा हां वाला तो वाला में सारी सिंधिया न पोइ ॿियो बसि सभु ख़ैर हुजे त ख़ुशि हुजो घर भाती ठीकु हुजनि खैर तो अलहमदुलिल्लाह असांखे कलाम को सुठो ॿुधायो फरमाइश कलाम भलो तोखे ॿुधाईंदो हुजे नेरन करे छॾी हुजे जा जी हो रुगो इन ते न को नेरन थियो आहे मूं चयो फरमाइश अॼु मूं चयो अबा वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो अलाए मूं चयो मूं वांगी अॼुकल्ह हुजे बिस्कुट ऐं तिरनि ते गुज़र छा कंदा हुजूं हेड़ो मौसम लॻो पियो हुजे का मखण जी ज़री हथ कंदो हुजे को गुड़ वठी ईंदो हुजे का बुसरी का कुटी सुबुह माण्हू खाईंदो हुजे बाक़ी रगो नकुल ॿिटा बिस्कुट असां हेतिरा बिस्कुट हुजनि हाय तुंहिंजो बि माना किथो चढ़ियल हुजे गुड़ पे उनमें कीलियूं माकोड़ा पजी हुजनि खणी उछलाए हुजे बाक़ी हिकिड़ी बि बुशरी उन मां न ठाही हुजे कहिड़ो वरितो हुजे चङो पोसो हिते साल थिया हुजनि मां कचे गिह जी ख़ुशबूअ खां सिकी मुआ हुजूं हा न तूं सघे तूं इहो गाशलेट ते जेको हुजे न भाॼी पचाईंदी हुजी हाणे तूं ॿियो बाक़ी छा हुजे हिकु बापू ॾे हुजे रगो सचा गिह ओए लस्सियूं पोइ छा ॿुधाईंदी हुजांइ हिते त जीअं आई हुजे रगो या रब पोइ दाल पोइ बसर जी चटणी बसर खे मुक कम हुजे इहो गरीबी गुजर ईअं हुजे गरीबी गुजर गरीबी हाल इन सां सिहत सही रहंदी हुजे सिहत सही रहंदी हुजे हलो सलामकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा ज़हीर ख़ासि करे बसर जमालिया अदा ज़हीर छा हाल हुजे बखर ठीकु हुजे तयार अलहमदुलिल्लाह तव्हां ॿुधायो असां बिल्कुलु चाक चङा भला तयारु हुजूं अवां ठीकु हुजो माशा अल्हम्दुलिल्लाह वाह वाह अॼु प्रोग्राम में शामिल थिया हुजो फोन कॉल कई हुजे अलाए कीअं भाउ खे यादि कयो हुजे न इलाही जॻह कार कई आज में बि ॻाल्हायो आहे फोन कई हुजे अॼु मूं बखर जो वरी अॼु नालो ॿुधो हुजे मूं चयो अॼु अधे कीअं यादि कयो हुजे न अॼु बि ॻाल्हायो बखर जमाली पोइ वरी मूं चयो अलाए छो गैर हाज़िर हुजी पोइ ईअं थींदो हुजे ॿियो कल्ह बि ट्राई कई कल्ह पीढ़ी हुते काबू आहे न हो हा माल पीढ़ी जो कमु कंदा आहियूं न तो कीअं भला पोइ माल खपाए या रुगो वठे न बहारी मां वठूं था पीढ़ी में खपायूं था पोइ कीअं ग़रीबनि खे फुरींदो त न हुजे न ग़रीब असांजा भैरा थी पाण ग़रीब आहियूं न पोइ कीअं भला माल में हुजे चढ़ाको या मंदी हुजे न अॼु सही आहे हींअर बि विया में सकरंद पीढ़ी न पोइ पीढ़ीअ में कीअं चाढ़ो हुजे जा अॼुकल्ह माना चवंदा जीअं फसल जा अघ न हुजनि माल बि ईअं हुजे न अॼु चाढ़ो मां चयो अॼु भली पीढ़ी अॼु भली हुजे पीढ़ी पाण न वियो हुजी छा भला हा वापार कंदा आहियूं
यार इहो जेको कपिड़े जे अंदर हथ लिकाए जेको सौदो वापार इहो त सेखारींदो हुजे त मां बि इहो वापार कंदो हुजां। पोइ मूंखे वई हो बस बि कयूं न बाबा वॾे ढोर जो वापार कंदा हुजूं त हीअ कपिड़े में हथ लिकाए वापार कंदो हुजे। अचो वाह वापार हा यार पीढ़ीअ ते ईंदो हुजां त थोरो हिन में उस्ताद ॾींदो हुजे। जरूर जरूर अचां मां। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं। तूं विच में अञा का ॻाल्हि न ॻाल्हि छा हर घणो चवंदा न हुजनि लभे ठेकर कोन हुजनि जो खरकनि हाणे वरी हलियो हुजे अदाई हो त कपिड़े वारो सेखारींदो हुजे वापार कंदो हुजां। छो अची खुआर ख़राब थियो हुजे। ओ अंधी हो वापार कीअं थींदो हुजे इहो पुछंदी हुजे मूंखां त कीअं थींदो हुजे। कीअं थींदो हुजे पहिरियां फोन कॉल वठंदो वरी पोइ वरी मूंखां पुछंदी। हेलो वालेकुम सलाम। अदा केरु कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो? अदा ॿियो सभु ख़ैर हुजे, ख़ुशि हुजो, चाक चङा भला हुजो? शुक्र अलाह जा करम। तव्हां ॿुधायो? हा हा सभु ख़ैर हुजे, सभु ख़ैर हुजे। लॻो पियो हुजे। असां सांगन वारनि खे बि नकल रेवड़ियूं खारायो। अब असां उते दुकान सभु बंदि थी विया हुजनि जा भला। बस अदा इहो किसो ॿुधाइण किथे हुजे जहिड़ो अदा इहो असांजो कुर्ब हुजे। इहा नेरन कराईंदी हुजे मूंखे, इहा नेरन हुजे रुगो मुंहिंजी। हा भई हा मुंहिंजी नेरन कराईंदी हुजे। वरी थोरी देरि खां पोइ मझंद कराईंदी हुजांसि। वरी मझंद वरी राति माना ईअं सम्झ पोइ सॼो ॾींहुं मुंहिंजो ईअं गुज़री वेंदो। ईअं त पेट भरबो हुजे बाक़ी हर कहिड़ो मानी खाईंदो हुजे। पोइ वरी ठही बि त वञूं न पाण में अदा। सुठी ॻाल्हि आहे न विड़ी वञी परचो त सुठी ॻाल्हि आहे। हा न बाक़ी असांखे कंहिं परचायो न हुजे असां पाण में परचूं। इहा सुठी ॻाल्हि आहे पाण में परचो। ईअं सम्झंदो हुजे पाड़े वारनि खे ख़बर ई कोन पवे कि असां विड़िया हुजूं। सुठी ॻाल्हि इहो शौक़त ठहणी वेंदो आहे। मुगल जो कलाम ॿुधायो। शौकत वेठो हुजे मुंहिंजो अधे शौकत सां ब्राह्मण वारो हाल हुजे अलाए छा ईअं चवंदो हुजे। वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं। हाणे विड़िया किथे हुजूं? किथे विड़िया हुजूं? बस हाणे उहा त मूंखे ख़बर हुजे पोइ चवंदा दिलि जो सूर दिलि में ॿियो हाणे कंहिंखे ॾेखारण जी कहिड़ी। हा माना इहा तोखे तकलीफ़ हुजे भई वॾी ॿियो। हा हा वाह वाह ॿियो ना शुक्र हुजे। भाई सच ॻाल्हायूं असां कूड़ थो। कुर्ब जा मोहबत जा कुर्ब जा ताम हिते कुर्ब जा ताम खणी आई हुजे मथां पाणीअ जो गिलास झलियो बीठी हुजे हाज़ुर मुंहिंजा रामण छा धुले कोन खाधो हुजे त वरी रामण खे छा छेड़ो खाईंदो हुजे। छेड़ो मां खाईंदो हुजां तुंहिंजे मुंहं ते तफींदो हुजां। न ईंदो हुजे वात जी बि तार निकितल हुजे। अॻे दिमाग़ जी तार न हुजे हाणे वात जी तार बि निकितल हुजे। हलो वालेकुम सलाम। मुंहिंजे अदा कहिड़ो कहिड़े शहर खां? कराची खां ॻाल्हायां थो मुख़्तार जमाली सफरा ॻोठ खां। छा हाल हुजे अदा ठीकु हुजो? सफूरा ॻोठ ठीकु हुजे? शुक्र अल्लाह जे सां तव्हां ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? हा सभु ख़ैर हुजे। सभु ख़ैर हुजे अदा तव्हां ठीकु हुजो? अल्लाह जे ihsan रब जे ihsan बस ख़ुशि रहंदा हुजो। राम राधा कीअं लॻे अव्हांखे? हा तव्हांजे प्रोग्राम खे शौक़ सां ॾिसूं था पिया। वाह 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 अव्हां ॾिसंदा हुजो असांखे ख़ुशी थींदी हुजे। बिल्कुलु असांखे ख़ुशी आहे पंहिंजो इलाइक़ो आहे पंहिंजो छाहे यार हेॾा सफूरा ॻोठ में को घरड़ो त वठी ॾींदो हुजे त मां हिते अची वेहंदो हुजां त को वरी कमकार बि हिते कंदो हुजां। हा हा खोड़ अल्लाह जे बंदे खोड़ घंटा को वठी अलाए वरी पोइ कमल चवंदा हुजनि त इहा जाइ हितां उथंदा हुजो हिते वेहंदा हुजो हिते न वेहंदा हुजो
इहा वरी असांखे इहा फसरी वणंदी न हुजे। ना 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 अल्लाह ख़ैर कंदो। हा तो कोन हुजे इहो ॻोठ भलो हुजे, ॿुधो हुजे, सपूरा ॻोठ भलो हुजे यार, हिते घरड़ो हुअणु खपंदो हुजे। जी 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 घणा साल थिया हुजनि हिते वेठो हुजे? पर मूंखे तकरीबन 8 साल थी विया 9। पोइ हाणे कहिड़ो कमकार करी हिते? पर उहो कंपनी में कमु कंदो आहियां। पोइ ईअं कर, मुंहिंजो घर हुजे त मां बि हिन में मिस्त्री लॻो कंहिं कंपनीअ में वेठो हुजां। जी हा बसि सुबुह जो मां तोसां गॾिजी हलंदो आहियां, कंपनीअ में मूंखे वठी हलंदो हुजे, मां बि उते मिस्त्री वारो कमु कंदो हुजां। मिस्त्री जी 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 सो सभिनी खे सलाम ॾींदो हुजे भाउ, सभिनी खे सपूरा ॻोठ वारनि सभिनी खे सलाम। जेके जेके बि असांखे फोन कॉल कंदा हुजनि तव्हां सभिनी जूं मोहबतूं हुजनि। मशीनुनि जा इहे बुल्ट खोलींदो हुजां, नट तारूं कढंदो हुजां न, ईअं वरी तारूं वराए जो हलनि ई न, वरी तारूं कढे छॾींदो हुजां। वरी अहिड़ो जो तारूं कढी ऐं बुल्ट कढी वरी ठहे ई न। हा तूं राधुल त उते हुजे कोन जो तारूं असली लॻंदियूं न हुजनि। ॿियो बाक़ी छा हुजे, राधुल न हुजे, नट अहिड़ा टाइट कंदो हुजां जो वञी राधुल खे छॾे तूं बि न वेंदो हुजी। इहा मूंखे बि ख़बर हुजे, पक हुजे मूंखे। ॾुख वॾा ॾुख ॾे जे करे इन करे चवंदो हुजां त कमल भितरे मुंहुं कंदो हुजे। ॾुख दरिया ॾे कंदो हुजे, भितरे मुंहुं कंदो हुजे, भितरे त कुझु बि न थिए, दरिया ॾे मुंहुं कंदो हुजे। छो जी कल थड़ी हुजे यार, हेड़ो घर ठहियो पियो जे सुबुह ताईं टेबल बि सिकंदी हुजे त कॾहिं रामण तोखे हिते राधुल को प्यार मोहबत सां नेरन न कराई हुजे। हे बाक़ी महला ॾींदो हुजां, घर ॾींदो हुजां, नेरन हिते न थींदी हुजे, नेरन अंदर थींदी हुजे। बस हा उहा नेरन हिते वरी नेरन करूं को गरीब गुरबो ॾिसे पोइ वरी सही न हुजे। हिते मच्छूं पला ताम खाईंदो हुजां, लालीपॉप चूसींदो हुजे। बस माई चवण लाइ कुझु न हुजे। बाक़ी हाणे छा चवंदो हुजां, तोखे पाण खे न थिए पाण चवण जी कड़ी ॻाल्हि मूंखे थींदो हुजे। पाण त ॻाल्हियूं अहिड़ियूं कर वेठी वेही तोखे अलाए छा थींदो थींदो हुजे। हाणे उथंदो हुजे, हा मां बि हालत हिते उथंदो हुजे, हाणे खणे सिर्फ वेही रहियो हुजे, पोइ हेॾे किरंदी हुजे, हणंदी हुजे, पंहिंजो मगज हिन में कुर्सीअ में मगज छो हणा, हिन भित खे छो न हणंदी हुजां। सो हाणे कलाम हलाईंदा हुजूं, कलाम हुजे अहमद मुगल जे आवाज़ में हुजे, तुंहिंजी सिक में ईअं कोन हुजे, ओ तुंहिंजी सिक में वेही लिक में तो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं। ओ नाले धणिया जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंदर निमाणी आहियां निंदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, अॼु न होता कुन में तालिब तवारीन, अॼु न होता कुन में तालिब तवारीन, आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन, जे जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया, जिनी सुख नाहे को चारण से चइजन, जिनी सुख नाहे को चारण से चइजन, रुञ राह पुछन कुल्हनि मथे कीनरा। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां,
अवां खे अवां जे पंहिंजे वादी मेहरान जे सुहिणे टीवी मेहरान टीवीअ जे सुहिणे प्रोग्राम रामू राधा में हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? कहिड़े शहर खां था? बेराणीअ खां। बेराणी खां छा हाल हुजे इदा बेराणी वारा ठीकु हुजी? सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु पास थींदो हुजे? वाह वाह हमेशा ख़ुशि हुजो सलामत हुजो हमेशा वॾी महिरबानी हुजे जुग जुग जीअंदा हुजो साल जितुजो। राधुल ओ राधुल चाह ठाहींदी हुजा। हाय हाय चाह के थोड़ो काढ़ींदी हुजे थोड़ो कड़क कंदी हुजीस। हा हा मोहनी तो हुजे कड़क कंदी हुजीस थोड़ो कड़क। हा कड़क करा सफ़ा कड़क। हा ऐं उन सां गॾु वरी बिस्कुट ॿ टे खणी ईंदी हुजी। अंगूठो हुजे फोट का वाई त चङी कढंदी हुजी। बिस्कुट खाईंदो हुजे पोइ तोखे बि हाणे ठिकर ॾींदो हुजां जीअं जबल में खाईंदियूं हुजनि न रिढूं ॿकरूं ईअं तूं बि खाईंदी हुजी। काठी चूसींदो हुजे काठी। वो काठी किथे रखी हुजे जेका मूं खाधी हुजे चूपड़ी उन वारी काठी? हा लूल खाईंदो हुजे ये खाईंदी हुजे न लिकाए खाईंदी हुजे खाईंदी हुजे लिकाए खाईंदी हुजा। हा चाहे इहो लिकाए खाईंदी हुजे तूं भली खाईंदी हुजे पोइ इहो वरी शूर पवंदो हुजे पोइ वरी चवंदी हुजे रामण दवा वठी न पोइ दवा वरी वठी न पोइ रड़ियूं वाका कंदी हुजी। हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? अबा मां दिलो जेको बात साल को ठल वोट बच्चा कोण था शेख मोहम्मद कोण अर्ज को कया जो खैर तबे ठीक है। वाह वाह जेको बात वारा दा पौड़ साहब खुश हुजो चङा भला तबियतूं बहार हुजन। वाह तुझे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी मेहरबानी खैर लगे पियो तो जी तू खुशा रामो अदी खुशा ओदो भी खुशा सभु खैर लॻो पियो जे आऊं बि ठीकु हुजां अवां खुश हुजो सम्झो रामण खुश हुजे। रामण खुश हुजे अची राधा खुश हुजे मुदा असांखे इन्ही खे तकलीफ़ न ॾे अगरि वॾी तकलीफ़ ॾिनी थी भाउ। अबा उन मूंखे तकलीफ़ ॾिनी हुजे बि हाणे तूं वरी मानी बि टाइम ते हूंदी आहे त बिना टाइम ते मानी घुरंदो कमकार जी मौसम आहे भाउ। अबा कहिड़ो अज़ल कहिड़ो फुटियूं चुंडींदी हुजे घर में वेही हुनर कंदी हुजे कहिड़ो अज़ल स्कूल पढ़ण वेंदी हुजे मारे टाइम जी मेहरबानी कई अभी राधा दा टाइम जे मरे टाइम जी मेहरबानी थी भाउ। काथे भाउ घरनि में असांजूं अहिड़ियूं भेनरूं भलियूं हुजनि सुबुह जो ॿारनि खे नेरन कराए स्कूल पढ़ाईंदियूं हुजनि वरी मोटी अचे घर जो कमु कंदियूं हुजनि के ॾुध विलोड़ींदी हुजनि के मानियूं के वंगार जी मानी हे त घर में वेही कुर्सियूं भॼंदी हुजे खट भॼंदी थाम बि मूंखे धोइणा पवंदा हुजनि। ये असां वटि बि आहिनि भाउ के आहिनि असां वटि बि के अदा तूं त न हुजी न भला न भाउ बि भाउ अची वियुमि अची त न चवे थो तीअं समय मां बि अची वियुमि बसि थाम हाणे यार हिन उमिरि में थाल में असांखे धोइणा पवंदा हुजनि मां ॾुख जी ॻाल्हि न हुजे भाउ वेठो हुजी। न ॾुख हाणे अधु न ॾींदी तूं हाणे इनशाला तोखे टेबल ते चाह मिलंदी हाणे इनशाला आंटी खे मां बि चवां त आंटी खे चओ आंटी खे ॾे राधुल फोन हुजे जेका आबाद खाधे फोन कई हुजे हेॾे ईंदी हुजे थोरो इहो ॿिली वारो मुंहुं कढी ॻाल्हाईंदी हुजी छा थी हुजा अधो पुछंदो हुजे तुंहिंजो अधा हिकिड़ो मिंट अदा खुश हुजी खैर हुजे चाक हुजी खैर खैर बे मां तुंहिंजी पारत कई मांसि हाणे मानी जो टाइम आहे हाणे चांहि जो टाइम आहे हिन महिल चांहि पियाएसि चांहि जी पारत थी अदा तूं केतिरी बि पारत कंदो हुजी पर ही वॾो चंडो हुजे बस न न न न न न हाणे हाणे इनशाला तोखां सही हलंदो बसि मां पारत कई मांसि हाणे मुंहिंजा दोस्त आहिनि नाला खणंदो सही हुजे जो सही न हले जमादार हिदायतुल्लाह जाफरी अब्दुल हमीद पौड़ निसार अहमद पौड़ शेख मोहम्मद पौड़ सभिनी खे सलाम ॾींदो हुजे सभिनी खे सलाम सलाम मुदा अहमद मुगल जो ॿुधाइजो
उहो ज़रूरु ॾिसंदो हुजे ॿुधंदो बि हुजे हाणे हिन भाऊ पाण त कई हुजे हाणे तूं वञी पंहिंजो सिस्टम कंदी हुजे भाग वरी छा कंदी हुजां चांहि खे ॾिसंदी हुजे चाहे हाणे कोन हुजे सॾु करे सीरायो हुजे हाँ? मां लाहे आई हुजां अदा तो फोन करे हे त यार सिस्टम ही मुंहिंजो सॼो ख़राब करे तूं वञदी हुजे थी पोइ वरी गॾिजी ठाहींदा हुजूं चो तोखे हथ में लिफूं हुजनि छड़ंदा हुजनि पाण में जेको हुजे न कुर्ब वधंदो हुजे गॾिजी कमु करण सां कुर्ब वधंदो हुजे हा तूं खाई आई एॾा नूल खाई आई हुजे तूं एॾा लूल हा। उहे तुंहिंजे लाइ रखिया न हुजनि खाई आई तॾहिं तुंहिंजो पेट भरियल हुजे तॾहिं चांहि बि न ठाही हुजे है न हा वेही असां हुजूं बादशाह उहे पेट भरियल हुजनि हा तूं बादशाह तूं जीअं टिंडणो माकोड़ो तूं हा मिटीअ जूं जरियूं खाई हाणे हिनजो पेट भरियल हुजे अहिड़ियूं ॻाल्हियूं करी पर छा कयां तुंहिंजी ॻाल्हियूं कयूं जॾहिं भाऊ हाणे पार त कई हुजे वरी हो हाणे बसि माई तुंहिंजो ॾोह न हुजे तुंहिंजी तार निकितल हुजे हूअं ई चङो बसि। थियो हुजे हा तुंहिंजो ॾोह ई न हुजे तोखे हाणे हिन पासे चऊं त कहिड़ो फ़र्क़ु हुजे हिन पासे चऊं कहिड़ो फ़र्क़ु हिन पासे फ़र्क़ु पवे कोई फ़र्क़ु न पवंदो पवंदो हुजे न फ़र्क़ु पवंदो हुजे बसि असली ॻाल्हियूं करे अहिड़ो इन खां चङो हुजे को करणो छा हुजे फ़र्क़ु न पवे ॿुधंदी न हुजे ॿुधंदी ॿुधो त हुजे न छा कंदी हुजे हाणे जे वरी ॿुध तेल मटींदी हुजे छा कंदी हुजे हा इहे इहे आटण माटण इहे कंदी पर तोखे हेॾा ॿुधी दिल धोई दखी में रखंदो हुजे हा उहा पई हुजे तकीअ में ॿियो हाणे उते ई भली हुजे हा बसि ॿियो मालिशूं कंदी हुजे हिनखे मुड़ुस बि हुजे मोर हा छो मोर हुजे ॾिसंदी हुजे ओ रामण मुंहिंजो चोॾींहं जो चंड्रो अला ओ रामण मुंहिंजो चंड खे गिरण थी हुजे चंड खे गिरण थी हुजे अमा त मूंखे अमड़ मूंखे हर वक़्त चोॾींहं जो चंड चवंदी हुजे रामण मुंहिंजो चोॾींहं जो अमड़ जे लाइ त माना कारणो हुजे कोजड़ो हुजे काम खे बरसाते हुजे हलो हुजे हलो नालो बि आहे ॿुधायो मन मोकिले जो अदा नालो त पंहिंजो ॿुधाईंदो हुजी हामिद अली नैसुर फिरोज हामिद अली नौसरो फिरोज शहर जा ॿाराड़ी ॿाराड़ी जो ॻोठ जो नालो त ॿुधाईंदो हुजी न अल्लाह वसायो न सभु ख़ैर हुजे नौसारे वारा सभु ठीक हुजनि ठीक ठाक बिल्कुल ख़ैर शरीफ़ सभिनी खे सलाम ॾींदो हुजे सभिनी खे सलाम कुर्ब चवंदो आवाज़ मोहब्बत आवाज़ हाओ 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 हाज़िर हाज़िर बस तव्हांजी फरमाइश थी वई हुजे हा वरी महिरबानी जे लख थोरा हुजनि साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो बाक़ी त हाणे माई तोसां ॻाल्हाइण जा हिन सां चङो हुजे भित सां ॻाल्हाए मर्ज लॻो हुजे मुंहिंजे मुड़साले खे अॼु मिसकीन मुड़सालो हुजे मिसकीन हुजे पर मिसकीन चांदी हुजे मुंहिंजे मुड़साले खे अॼु फिरणे जो मर्ज लॻो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे घर में जेके जनानी हुजे न पंहिंजे मिसकीन मुड़सालनि खे ताम ठाराए खाईंदियूं हुजनि ओहो जेको नौकरियूं कनि जेके पघारूं आणीनि निभागा तो न कई हुजे नौकरी न आंदी हुजे पघार कहिड़ो ताम खाराईंदी हुजे मूं सम्झो तुंहिंजी नौकरीअ में हुजां को ताम मिलंदा हुजनि मूंखां या वरी ग़लती थी वई ताम खाईंदो हुजे हा मूं सम्झो जेका मौसम अचे हाणे इन मौसम में आऊं फसल कयां वरी जो गर्मी अचे त राति गर्मी ॾाढी हुजे वरी जो सियारो अचे त थधि हुजे तूं कंहिं कम जो न हुजे हलंदे बि हिकिड़ी ग़लती थी वई मूंखां तोखां ग़लती थी हुजे हथ न चुमियमि तुंहिंजा हथ न चुमियमि तुंहिंजा सोयो गानो हुजे फरज़ाना बहार जो कल्ह बाद वॾी फरमाइश कई हुजे उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं ॾिसंदा हुजो हिनखे
एक दफ़ो ॿीहर भलीकार चंदो हुजां जे पंहिंजे ख़ूबसूरत प्रोग्राम रामू ऐं राधा में भलीकार चंदो हुजां। साल हमेशा ख़ुशि हुजो, जुग जुग जीअंदा हुजो। अवां सभु जेके अॼु घर में वेठा हुजो, मोकल जो ॾींहुं हुजे, को मसरूफ़ हुजे, को घर जे कमकार में मशरूफ़ हुजे, को अॼु त घर में वेही कचहरी कंदा हुजनि, बालक पंहिंजे वालदेन सां वेठा हुजनि, उस्ताद साहिबान बि पंहिंजे जेको जे बालक सां जेके ड्यूटियूं कनि उहे बि पंहिंजे घर में पंहिंजे मसरूफ़ वक़्त मां जेके कमकारियूं हुजनि उहे माण्हू रखंदो हुजे। हाणे इहो आचर ते करूं, माना जेके नौकरियुनि में हुजनि, जेके अदियूं मुंहिंजूं भेनरूं नौकरियुनि में हुजनि, ॿाहिरि नौकरियुनि में हुजनि, उहे बि माना चवंदा हुजनि हाणे वरी जेको हुजे आचर ते इहो कमु करूं। पोइ शहर जो हुजे कमु, पोइ जेको हुजे घर जो हुजे को सिस्टम, पोइ इहो सभु वरी आचर वारे ॾींहुं माण्हू करे। अदियूं भेनरूं जेके हुजनि भला भला तव्हां मरद आहिनि कि अॼु बालकड़ा बि घर में हुजनि, सॼियूं फैमिलियूं घर में वेठो हुजनि, पोइ इहे सभु तव्हां मरद गॾु खाऊं पीऊं। हलो, नालो पंहिंजो ॿुधाईंदा हुजो। कहिड़े शहर खां? हल, पढ़ंदी हुजी अदड़ी? पढ़ंदा हुजो? हा, ठीकु हुजे, वॾी महिरबानी हुजे। सुबुह सां वॾो कमु तोखे ॾेई छॾियो हुजे वालदेन, बसि उहे पाण मसरूफ़ हुजनि न ढिड़े करे कलाम ॿुधाए। बाबा तूं फोन कंदी हुजी न त मूंखे को ॻाल्हि स्कूल जी ॿुधाईंदी हुजी या को पोएम या सबक को बैत ॿुधाईंदी हुजी। बाक़ी हाणे इहे वॾनि जो कमु हुजे। अञा तूं नंढड़ी, तुंहिंजे तालीम पिराइण जो ॾींहं हुजनि। इहे वालदेन खे बि गुज़ारिश हुजे त बालक खे जे फोन ॾींदा हुजो त बाबल दिलि में न कंदा हुजो। वरी बालकड़नि खे एतिरो घर जो कमकार बि न कराईंदा हुजो। उन्हनि खां जेको हुजे रगो इहा कोशिशि कंदा हुजो कि उन्हनि जी तालीम जो ख़्यालु रखंदा हुजो। वरी बालकड़ो स्कूल मां अचे त हुनजो किताब खोलींदा हुजो, ॾिसंदा हुजो अॼु छा लिखो हुजे, छा कयो हुजे, कहिड़ी ग़लती हुजे, कहिड़ी छा हुजे, का कमी हुजे, कोताही हुजे, उनखे पूरो करणु वालदेन जो कमु हुजे। पर हा, बालकनि खे थोरी तरबियत इहा ॾींदा हुजो त घर जा थांव हितां खणी हुते रखनि, हितां खणी हुते। पर अॼु मोबाइल वठी रखे छॾींदा हुजो न त अॼु निंड कंदा हुजो त सुभाणे वरी दिमाग़ फ्रेंड्स हुजे न त स्कूल हुजे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? मैं डेरा गाजी खान मोहम्मद असलम पंजाब तू गाल करना चाहूं। आओ साईं, तुसां को भलीकार आखदे से। खैर है, ठीक है। असें खैर है, खुश बैठे हुए। या सब खैर है, घर वाले सब किवें मौसम? मौसम ठीक है भाई, ठंडा ठीक है। और मौसम ठंडा ठीक है ना? जी जी। तो घर वाले सब ठीक ठाक है? सारे ठीक है, सारे ठीक। हां, बच्चे बच्चे भी ठीक लगे पेन? सब ठीक है, बिल्कुल ठीक है। अल्हम्दुलिल्लाह थोड़ा प्रोग्राम में जबरदस्त है। पे पैकेट में स्कूल में साडे भी उना नु सलाम देवी। ठीक है। आओ साईं, महरान टीवी दे प्रोग्राम ये छंछराज दे देख दो जाऊं है। महरान टीवी हर वक्त देखते पे, तुसा प्रोग्राम सब देखते वे? सारे प्रोग्राम देखते हैं, तने तफसीर भी चंगे होंगे, कल्चर दे मतलब के मुशायरा दे वो भी देते हैं, और सारा खबरां भी थोड़ा सुनते हैं। तने प्रोग्राम सारे जबरदस्त हैं। आओ, वाह 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 वाह। और कोई हाल कोई अहवाल सुनावी? बनी ठीक है ना? बनी बारे क्या और कोई हाल अहवाल सुनावी? बिल्कुल ठीक है, बिल्कुल हाल वाली ठीक है, बिल्कुल ठीक है। हां, बस ठीक हो। बनी बारे दा सुनावी किवें फसल थे न तू सारे? केड़ी चीज दा फसल थे? ठीक थे न? ये ठीक है, अल्हम्दुलिल्लाह ठीक है। चावल फसल चावल ठीक है। बस तुसी ठीक हो तो असी भी ठीक हो। अल्हम्दुलिल्लाह करे हर मुसलमान ठीक रहे हैं, सब ने पाकिस्तान ठीक रहे हैं। सोनी गाल किते वे, सोनी गाल किते वे। सबने को सलाम देवो। वडी मेहरबानी तुसा फोन कीती वे, सबने को सलाम। वडी मेहरबानी है, सारे नु सलाम देवी। खुश रहो, आबाद तो हो जी। वरी गाल है दो हो जी, छा हो जी लन सकड़े छा थे हो जी, चक्काई तो हो जी ने। अरे
बीमार हुजी छा हुजी कित किताड़ी कई हुजी के ओ सिंधी में ॿुधो जे त रब हारींदी हुजे रब भक्त वरी तू हुजे उन मेरे को दूध विझी लभी कंदो हुजे पाण त वॾो भलो ॻाल्हाईंदो हुजे असां पगड़ी में हुपो चढ़ो चढ़ो ॻाल्हाऊं मैं हाल करूं ईअं ॻाल्हायो जे जीअं थेलीअ में खलूं हुजनि बस हा सच सच हर को पंहिंजे लाइ चवंदो हुजे मां भलो ॾंद खणी कढा हुजे नहीं बटरी ॿार सो अॼु को प्रोग्राम यकीनन अव्हांखे सभिनी खे पसंदि आयो हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं जिंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आचर सुबुह जो 10 खां 12 ताईं रामू इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजनि सो अॼु को जेको आचर जो ॾींहुं हुजे त उस्ताद साहबान शागिर्द जेके हुजनि सभु घर में मौजूदु हुजनि त पंहिंजे बालकनि जी सुहिणी तरबियत कंदा हुजो हुननि खे कॾहिं बि कूड़ न सेखारींदा हुजो हुननि खे सुठी तरबियत ॾेई सच ॻाल्हाइण जो सबक़ु ॾींदा हुजो त हमेशह अव्हां सां सच स्कूल सच मुआसिरे में सच ॻाल्हाईंदा हुजनि न त हींअर कूड़ जी दुनिया आम थी वई हुजे सभ खां पहिरें जेको ॿार हुजे उहो घर खां तरबियत वठंदो हुजे घर जी तरबियत जेकॾहिं भली हुजे त पोइ उहो बालकड़ो जेको हुजे हर जॻह ते जेको हुजे पंहिंजी इज़त मान मर्तबो मानींदो हुजे सो अॼुकल्ह ईअं हुजे त भा कूड़ काहिजी पियो हुजे पोइ सियासत में कूड़ हुजे त आम माण्हू बि कूड़ में शुरू थी वेंदो हुजे सो सियासत अलॻि कमु हुजे जिंदगी मुआसिरो इहो अलॻि हुजे त ज़रूरी न आहे त सियासतदान जीअं कंदो हुजे त ईअं अव्हां बि ज़माने में ईअं ॻाल्हाईंदा हुजो उन जो ॿाल सिखंदो हुजे त मुआसिरो सच ॻाल्हाए जान सदाईंदा हुजो सच त बिठो नच कूड़ जे मुंह में हुजे धूड़ सो ईंदड़ हफ़्ते वरी सुहिणा रंग खणी अव्हां जे ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं वेंदे वेंदे सीधी भाषा हम भाषा बालकड़नि जे नाव कंदा हुजूं सो इन जो पारंट ॿियो ॾिसंदा हुजो सलमी सॾु हुजे रामू राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे जाॾे पेर हुजे जाॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जी लतीफ़ जी बोली धणीअ जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे सीधी भाषा हम भाषा सीधी भाषा हम जेड़ा पेर तेरा खेर जेड़ा पेर तेरा खेर